सिंध हाई कोर्ट नए ऑनलाइन सिस्टम ते हाज़िरी न लगाईंदड़ उस्तादनि जो पघारूं रोकण जो हुकुम ॾेई छॾियो। सिंध हाई कोर्ट में तालीमी सुधारनि बाबति दरख़्वास्त ते ॿुधणी थी, जंहिं दौरान सेक्रेटरी तालीम अकबर लगारी अदालत में पेश थियो ऐं अदालत खे ॿुधायो त असां कोशिश कयूं आहिनि। हाणे उस्तादनि जी हाज़िरी 77% थी वई आहे। अक्सर उस्तादनि वटि एंड्रॉइड मोबाइल नाहे ऐं कुझु वरी ऐप जो बहानो करे रहिया आहिनि। सेक्रेटरी तालीम जे मौक़िफ़ ते चीफ जस्टिस कावड़ इज़हार करे चयो त ऐप हलाइण नथी अचे, सिग्नल नथा अचनि, मोबाइल नाहे, इहे सभु बहाना आहिनि। सऊदी अरब खां को वॉइस मैसेज करे थो त उहो ॿुधी वठनि था, माण्हुनि सां कलाकनि जा कलाक ॻाल्हाइनि था, उन वक़्तु सिग्नल कमु कनि था। उस्ताद टिकटॉक ते बि मज़ा वठनि पिया। रुगो ऑनलाइन सिस्टम ते हाज़िरी लाइ हिननि वटि इंटरनेट नाहे। जेके ऑनलाइन हाज़िरी नथा लॻाइनि उन्हनि जी पघार बंदि कई वञे। पघार बंदि थींदी त उस्ताद हिन फ़ोन तां बि हाज़िरी लॻाईंदा। अदालत ऑनलाइन सिस्टम ते हाज़िरी न लॻाईंदड़ उस्तादनि जो पघारूं रोकण जो हुकुम ॾिनो ऐं उस्तादनि खे ऑनलाइन ऐप ते हाज़िरी खे यकीनी बणाइण जी हिदायत कई। अदालत ईंदड़ ॿुधणी ते सेक्रेटरी तालीम खे अॻभराए रिपोर्ट तलब कई ऐं सेक्रेटरी IT खे हाज़िरी सिस्टम खे वधीक अपडेट करण जी हिदायत कई।